नाज़रीन ख़बर शामिल कयूं था डेली रातो न्यूज़ कराची जे ब्यूरो चीफ मंसूर चांडियो मुताबिक कराची जे इलाइक़े सचल गोठ में सगा शाख सचल गोठ तरफ़ा रोशन तारा स्कूल में सगा जे अगूणे अगवान मरहूम अरबाब जावरी जी याद में हिक ॾिहाड़े वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप क़ाइम कई हुई। सफूरा टाउन जे चेयरमैन राशिद ख़ासकेली यूसी 3 सचल चेयरमैन सगा जे अगवान ताज मोहम्मद वसाणे ॿियनि कैंप जो इफ्तिताह कयो। मुफ़्त अखियुनि वारी कैंप में मर्द औरतुनि ऐं ॿारनि वॾी अंग में शिरकत कई। अखियुनि वारी कैंप में 500 खां वधीक मरीज़नि जी चकास करे दवाऊं ऐं चश्मा ॾिना विया, जॾहिं त 20 खां वधीक मरीज़नि खे ऑपरेशन लाइ लाॻापियल अस्पताल ॾांहुं माणियो वियो। उन मौके ते डेली रातो न्यूज़ ॻाल्हाईंदे राशिद ख़ासकेली ताज मोहम्मद वसाण सलेमान वसाण कोमपरस अगवान हरीफ खान चांडियो ऐं ॿियनि चयो त जे त असां सिंधगिरी एसोसिएशन जेका मेडिकल कैंप मुख़्तलिफ़ कॾहिं स्किन कॾहिं आई कैंप या जनरल लॻाराईंदा आहियूं। पसगिरदे में जेके इलाइक़ा आहिनि उन मां बेनिफिट थींदा आहिनि। जीअं त अॼु असां जेको आई इस कैंप जो लॻाराई आहे असांजे दोस्त पंहिंजो अरबाब जावरी साहब गुज़ारे विया, उन यादि में असां अॼु कयो आहे। हिन में अॼु जेको पंहिंजो सिंधगिरी जो सिंध रमानिया मेडिकल सेंटर जे तावन सां जेको असांजे आई कैंप लॻे पई, हिन में तक़रीबन 500 पेशेंट अची विया आहिनि। इन में ऑपरेशन जा भी 15-16 केसिस थिया आहिनि। ॿिया माण्हू जेका दवाऊं मिलियूं, चश्मा भी असां उन्हनि माण्हुनि खे ॾिना आहिनि ऐं हीअ पसगिरदा ग़रीबनि खे इलाही फ़ाइदो थियो आहे हिननि में। ऐं असां कोशिशि कंदासीं ॿी जेके कैंप स्किन जी ॿी शयूं आहिनि उहे बि असां लॻारायूं। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन सचल गोठ शाख पारां रोशन तारा स्कूल सचल गोठ में अल रहमान मेडिकल सेंटर जे तावन सां असांजो सिगा जो हिकिड़ो हॾॾोखी साथी अरबाब अली जामरी जेको हिन दुनिया में न आहे रहियो, उन जे यादि में हीअ मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई आहे, जंहिंमें जेके माहिर डॉक्टर आहिनि उहे मुफ़्त मुआइनो कनि पिया, मुफ़्त दवाऊं ॾियनि पिया ऐं मुफ़्त वेझे जे नज़र जा चश्मा ॾियनि पिया। ऐं साॻे वक़्तु उहे मरीज़ जिन खे सर्जरी थियणी आहे या कैटरिक जो जेको आहे सिलसिलो आहे उहो असां मेडिकल सेंटर अल रहमान में कंदासीं ऐं उहो बि मुफ़्त में हूंदो सॼो। हिन वक़्तु ताईं असां वटि लॻभॻि 500 जेके मरीज़ आहिनि उन्हनि जी एंट्री थी चुकी आहे ऐं इहो सिलसिलो हले पियो। असां चाहियूं पिया त पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कयूं। बिस्मिल्लाह रहमान, महिरबानी तव्हांजी। सगा जे तरफ़ां हिकिड़ो बहितरीनु इक़दाम थियो आहे जेको कैंप आई कैंप लॻायो वियो आहे ऐं तक़रीबन मूंखे जेका इंफॉर्मेशन आहे 100 खां 150 चश्मा हिते जंहिंखे जिन जी नज़र कमज़ोर हुई, अखियूं सही न हुयूं, जिन ऐं कुझु जेको चश्मा विराया विया आहिनि ऐं कुझु जेको आहे सो उन्हनि खे सर्जरी लाइ या मिनी ऑपरेशन जेके थींदा आहिनि उन लाइ बि फॉरवर्ड करे साईं डॉक्टर साहब जेके आया आहिनि सिगा वारनि जे तरफ़ां उहो बि उनजे सर्जरी जा अरेंजमेंट बि ऐं उते हॉस्पिटल में रखिया विया आहिनि। त हिकिड़ो बहितरीनु इक़दाम आहे। मुंहिंजी कोशिशि हूंदी, दरख़्वास्त हूंदी सगा वारनि सां इहे कैंप्स वग़ैरह बक़ाया जेके असांजूं आबादियूं आहिनि जिते ज़रूरतमंद आहिनि, जिते अफोर्ड नथा करे सघनि, त उते बि इहे कैंप्स वग़ैरह हणाया वञनि ताकी उतां सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जेका आहे सचल गोठ शाख जे तरफ़ां जेका अखियुनि जी मुफ़्त कैंप लॻाई वई आहे, उन में हिन इलाइक़े जा ऐं जेके भरपासे जे ॻोठनि जा उहे मरीज़ जेके अस्पताल ताईं वञण में उन्हनि खे ॾुखियायूं थियूं थियनि ऐं हू इन में हेजिटेशन महसूसु था कनि, त हू हिते हिन इलाइक़नि में अचनि था ऐं घटि में घटि जेको आहे सो अॼोकी कैंप में काफ़ी अहिड़ियूं लेडीज़ मरीज़ जेके आहिनि ऐं अखियुनि जे हवाले सां उन्हनि टेस्ट कराई आहे, चेकिंग कराई आहे, मेल आहिनि, के उमिरि जा वॾा आहिनि ऐं हिते माशाअल्लाह तक़रीबन जेको आहे सो लॻभॻि 600 ताईं मरीज़नि जेको आहे सो पंहिंजो चेकअप करायो आहे, जंहिंमें कुझु अहिड़ा मरीज़ आहिनि जेके ऑपरेशन जे लाइ डॉक्टर साहब रेफर कया आहिनि ऐं उन्हनि खे इहो एडवाइज़ कयो अथऊं त उन्हनि जो मोतियो या ॿिए क़िस्म जो जेको बि सिलसिलो आहे उन्हनि जो ऑपरेशन थींदो अस्पताल में। मुंहिंजे ख़्याल में ही ॾाढी सुठी सेहतमंद सरगर्मी आहे। सिगा जे दोस्तनि खे शाबस आहे जो उन सचल जे आसपास में रहंदड़ सभिनी माण्हुनि जे लाइ अखियुनि जी मुफ़्त कैंप लॻाई आहे। ही अहिड़ियूं कैंपूं जेके आहिनि से ग़रीब माण्हुनि जो सहारो बणिबियूं आहिनि। ही रोशन तारा स्कूल सगा सचल जी जेका शाख आहे उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ियूं कैंपूं लॻाईंदा आहिनि। मां अवामी जमहूरी पार्टी जे तरफ़ां ऐं सचल जे रहवासी ऐं सोशल एक्टिविस्ट जी हैसियत में सगा जे हिन सुठे अमल जी तारीफ़ कयां थो। सगा जे दोस्तनि खे शाबस आहे जो हुननि सचल में ही अखियुनि जी मुफ़्त कैंप लॻाई आहे। डॉक्टर साहिब जेके आया आहिनि उन्हनि खे बि शाबस आहे ऐं हिते जेके सभई माण्हू आया आहिनि चेकअप करायो आहे ऐं पंहिंजी नज़र चेक कराई आहे, उनजी ऑपरेशन थी आहे, उनखे चश्मा मिलिया आहिनि। अॻिते बि उन्हनि खे अस्पताल जा डॉक्टर सहकारी रहंदा, सो मुंहिंजे ख़्याल में हीअ सेहतमंद सरगर्मी आहे, इहे जारी रहणु खपनि। वक़्त बे वक़्तु अहिड़ियूं जेके कैंपूं आहिनि से ग़रीब माण्हुनि जो सहारो बणिजनि थियूं। खां वॾी सिंधी मीडिया आई आहे न सर, असांखे वॾी माना हिकिड़ो उत्साह मिलियो आहे। जेकॾहिं असां दोस्तनि तव्हांजा दोस्त मीडिया वारा न हुजनि त
त असांखे केरु बि छा कंदो त हीउ दौरु अहिड़ो आहे हिकिड़ो दोस्त चवंदा त अॻे नेकी कंदासीं त खूह फिटी कंदासीं अॼु इहो दौरु इहो आहे त नेकी कयो ऐं अख़बार में विझो त असां तव्हांजा वॾा थोरात आहियूं ऐं इरादो जेके बि दोस्त आहिनि सिंधी ख़ुशूसन सिंधी टीवी ऐं सिंध मीडिया उनजा वॾा थोरा आहिनि वॾा अहसान आहिनि हिन छो हेॾे वॾे प्रोग्राम खे खणनि था हिन वक़्तु सचलकोट में घटि में घटि 500 माण्हू आहिनि सर छो त पसगिरदारी तमामु घणी आहे ग़रीब माण्हू आहिनि बेपच माण्हू आहिनि ऐं अखियुनि जहिड़ी नूर जहिड़ी शइ आहे ऐं असीं तमामु घणो थोराइता आहियूं हिन सिंध टीवी वारनि जा सिंधी मीडिया जा सचलकोट पायां हमेशह जीअं जेको हिन साल बि जेको अखियुनि जी कैंप लॻाई हुई जंहिं मां काफ़ी दोस्तनि खे फ़ाइदो मिलियो ऐं जिन जी नज़र घटि हुई उन्हनि खे चश्मा बि ॾिना विया आहिनि ऐं जिन जी नज़र घटि हुई उन्हनि खे डाब बि ॾिना विया बहरहाल माहिरीन डॉक्टर हुआ ऐं सचलकोट जे रहवासिन ऐं जेके असांजे आस पास जेके ॻोठ आहिनि उन्हनि बि हिननि मां फ़ाइदो वरितो ऐं मां सॻा ब्रांच सचलकोट जे ब्रांच दोस्तनि खे जस्तो ॾियां जेके हमेशह जीअं अहिड़ियूं कैंपूं लॻाईंदा आहिनि। मैं रहमान मेडिकल सेंटर से आया हूँ, डॉक्टर शाहनवाज मुनामी मेरा नाम है। यहाँ पे मैं कैंप इसलिए लगा रहा हूँ कि पाकिस्तान में इस वक्त आपको पता है कि 1% से ज़्यादा लोग नाबीना हैं सिर्फ मोतिये की वजह से। 1% का मतलब ये होता है कि हमारे यहाँ अगर 23 करोड़ की आबादी है तो 23 लाख लोग हमारे यहाँ नाबीना हैं और सिर्फ मोतिये की वजह से। सिंध के अंदर इनकी तादाद तकरीबन 3 लाख से ज़्यादा बनती है। लेकिन ऐसा क्यों है? ऐसा इसलिए है कि 3 वजूहात हैं इसकी। एक वजह तो ये है कि हमारे यहाँ इसकी कॉस्ट बहुत ज़्यादा है। जो डॉक्टर हज़रात यहाँ पे पैसे ले रहे हैं वो इतने ज़्यादा ले रहे हैं कि आम आदमी उस तक पहुँच ही नहीं सकता। दूसरी वजह यह है कि लोग खुद देर करते हैं करवाने में, कि वो इंतज़ार में रहते हैं कि पता नहीं कहीं कैंप लग जाए, कहीं कुछ हो जाए तो फिर हम ये काम करवा लें ताकि हमारा सस्ते में काम हो जाए। तो कैंप लगाने की ज़रूरत ही इसीलिए पेश आती है